वडो यज्ञ कयो पांडवन साथ संगत जी, वडो यज्ञ कयो। उन यज्ञ में एकड़ो नियम हो कि सब भोजन कर, सब भोजन, सब कोई मानू बचे सभिन के भोजन करायो। उन जी सफलता इन में थींदी आहे। वो घंटियों पाण ही वजंदी उन में। चओ हरे राम। एड़ा एड़ा यज्ञ थींदा आहिनि, ये वाजपेयी यज्ञ, अश्वमेध यज्ञ, है ना, अलग अलग। तो उन में छा घंटी पाण ही वजंदी कि यज्ञ सफल थियो, वजाइणी न पवंदी। तो चऊं सभिनी भोजन कयो, चई सभिनी भोजन कयो। पो घंटी छो न वजी आ? चऊं हिकिड़ो सन्यासी वेठो आ, संत काथे जंगल में, उन्हें भोजन न कयो। अरे हिकिड़े खे छो बचायो? तो भाई भीमसेन, चओ हरे राम। पांडव, हाँ तव्हां वञो उन संत खे वठी अचो। भगवान कृष्ण चयो जी महाराज असां हाणे था वञूं। तॾहिं भीमसेन आदि पांडव कुछ मिली करे विया उन संत वटि जंगल में, जंहिंजो नालो हो स्वपच। छा नालो हो? स्वपच। उनखे चऊं बाबा असां यज्ञ कयो आहे, यज्ञ सफल नथो थिए, तव्हां भोजन न कयो आहे, बाक़ी सॼे नगर भोजन कयो आहे, सभिनी भोजन कयो आहे। एतिरे क़दुरु पशु पक्षी प्राणियुनि खे बि भोजन ॾिनो वियो आहे, तव्हां ई केवल भोजन न कयो आहे महाराज, हलो भोजन कयो। तॾहिं स्वपच चवण लॻो त अच्छा कओं यज्ञ अथव? चई पहिरियों यज्ञ आहे, राजसूय यज्ञ थींदो आहे न, इहो पहिरियों यज्ञ आहे। अच्छा पहिरियों यज्ञ अथव? हा, लेकिन मां त उन ॾे वेंदुमि जंहिं 100 यज्ञ कया हुजनि। महाराज छा था चओ? हा हा, अगर तव्हां 100 यज्ञ कयो त मां ईंदोमांव, पहिरें यज्ञ में न ईंदोमांव। जय राम जी की। वापसि हली आया। हिते एक यज्ञ में हालत ख़राब थी हुई आहे, पापड़ बेलणा पिया आहिनि। हाँ कोई हिते घंटी कोन थी वजे, बाबा जी आया कोन रोटी खाइण। 100 यज्ञ कंदासीं, थींदा काॾो 100 यज्ञ। वापसि हली आया। भगवान कृष्ण चयो छा थियो? चई बाबा बसि हाणे आयो लाल कयो झूलेलाल, हाणे यज्ञ वग़ैरह न थींदा। छो? चई हिकु यज्ञ थियो कोन्हे, बाबा जी चवनि था जंहिं 100 यज्ञ कया आहिनि उन सां गॾु मां ईंदुमि, ईअं न ईंदुमि। तॾहिं द्रौपदी माता चवण लॻी मां थी वठी अचां। अरे देवी तूं कीअं वठी ईंदीअसि जॾहिं हिकु यज्ञ पहिरियों असांजो सफल न थियो आहे? चई मूंखे तव्हां मौक़ो त ॾियो। ठीकु आहे देवी वञ। माता द्रौपदी वई, उहा वई, पेरनि में चप्पल न पाए वई, हथनि में प्रसाद खणी करे ऐं साधारण वेश, राणी ठही न वई, दासी ठही वई। असंतन जे चरणनि में प्रणाम की, उनजो तेज सुंदरता रूप ॾिसी करे चवण लॻा पुट तूं त राज रानी आ? हा बाबा मां कृष्ण आहियां। अरे द्रौपदी तूं? हा बाबा। कीअं आई आहे? बाबा हलो तव्हांखे त ख़बर आहे पांडवन यज्ञ कयो आहे, महात्मा बि घटि न आहे, तुंहिंजे पतिन तोखे न ॿुधायो कि मां उन वटि वेंदुमि जंहिं 100 यज्ञ कया हुजनि? हे त पहिरियों यज्ञ था कनि। माता द्रौपदी चयो घणा 100 यज्ञ था चओ? हा। तव्हां 100 था चओ, मां त 1000 यज्ञ कया आहिनि। 1000 यज्ञ कया आहिनि तूं? हा हा अॼु ई कया आहिनि। अॼु ई कया अथई? कीअं कया अथई? चओ हरे राम। 1000 यज्ञ तूं कीअं कया? मूंखे ॿुधाए त सही। संत हैरान थी विया। तॾहिं द्रौपदी माता चई ॿुधायो कि संत मिलन को जाइए, संत मिलन को जाइए, तज मान मोह अभिमान, मान मोह अभिमान, ज्यों ज्यों पग धरत है, ज्यों ज्यों त्यों त्यों यज्ञ समान। चओ न भाई, यज्ञ समान। चवनि था सत्संग जेके ॿुधण वेंदा आहिनि न, संतनि सां जेके मिलण वेंदा आहिनि, उहे जीअं पंधु वेंदा आहिनि, हिकु हिकु पेर रखंदा आहिनि, उन्हनि ते हिकु हिकु पेर ते 100 यज्ञ मिलंदा आहिनि। बाबा मां त 1000 पेर भरी आहियां, मुंहिंजा त लख यज्ञ थिया। या त चओ मुंहिंजा लख यज्ञ थियल आहिनि, या त चओ संतनि जी वाणी कूड़ी आहे। महात्मा जे अखियुनि में आंसू भरिजी आया। पुट हल, वाकई तूं लखे यज्ञ कया आहिनि, मां तोसां गॾु हलंदुमि। हाणे जेके सोन जे सवारियुनि में न आया, माता द्रौपदीअ सां गॾु अकेलीअ सां अची विया। पांडव ॾिसी हैरान थी विया, वाकई देवी तो जहिड़ी अहिड़ी बुद्धि, ॾाढी बुद्धिमती देवी आहे तूं। लेकिन अञा ॾिसजो अॻिते। चओ जय श्री कृष्ण।
ये कथा थी हले अहंकार ते अभिमान ते कोई न कोई असांजे अंदर अभिमान हूंदो आहे न ॿिए जी बुराई जेकी आहे तॾहिं नज़र ईंदी आहे जीअं आईने में पंहिंजो चेहरो नज़र ईंदो आहे न ते ॿिए में बुराई पंहिंजी बुराई नज़र ईंदी आहे शरीर ॿिए जो हूंदो आहे गंदगी पंहिंजी नज़र ईंदी आहे सभिनी भोजन कयो जीअं आख़िरी में संत आया संतन खे ॾिनऊं बूंदीअ जा लड्डू चांवर दाल पूड़ी सीरो पकवान पकोड़ा ऐं ॿिया बि अहिड़ा कई 56 भोग ठहिया हा सभु ॾिनऊं बाबा जी छा कयो ख़बर अथव चांवरनि में दाल मिलाई ध्यानु ॾिजो दाल में मिलाया पकोड़ा पकोड़नि में मिलाई कढ़ी कढ़ीअ में मिलाई खीरणी महाराज खीरणीअ में मिलाया लड्डू अरे हाँ लड्डूअ में मिलाए करे ॾही वरी मथों बढ़िया घुमाए घुमाए करे उनजा लड्डू ठाहियूं ऐं खाइण लॻा चो हरि राम द्रौपदी माता ॾिठो चई हे हरि सॼी करे कराए ते न बाबा जी पाणी फेरे छॾियो केॾो महिनत सां मां भोजन ठाहियो आहे ठारायो आहे हिक पदार्थ में मां ॾिठो आहे कि सभु बिल्कुलु सही हुजे स्वाद हुजे मिठास हुजे शुद्ध हुजे हिन बाबा जी त गुड़ गोबर करे छॾियो दाल चांवर मिलाई सम्झ में आयो त पकोड़ा बि उन में त कढ़ी बि उन में खीरणी बि उन में बूंदी जा लड्डू बि उन में मिठाई बि उन में उन जा लड्डू ठाहे करे तो खाए आख़िर रहियो त बाबा जंगली जो जंगली जंगल में रहंदो आहे हिन खे कहिड़ी ख़बर महात्मा जी भोजन कयो पानी पीतो बाबा भोजन थियो हा 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 पुट मां तृप्त थी घंटी न वॼी भीमसेन आया हे वठो बाबा प्रभु हे आखिरी माण्हू हो बाबा जी 100 यज्ञ में अचण वारो वो भी अची वियो भोजन करे वरितई पोइ घंटी छो न वॼी आहे चो हरे राम भगवान तंतरयामीन भगवान खे त ज्ञान ॾियणो श्री कृष्ण खे चवण लॻा सच ॿुधायो कंहिं न कंहिं अभिमान कयो आहे न अहंकार कयो आहे बाबा असां छो अहंकार कंदासीं सभिनी चयो असां न कयो आहे लेकिन युधिष्ठिर महाराज ऐं द्रौपदी माता जो चेहरो सच ॿुधायो युधिष्ठिर चवण लॻा हे कृष्ण सच ॿुधायो मुंहिंजे मन में थोरो सो वीचार आयो कि एॾो वॾो विशाल यज्ञ मां कयो आहे हाँ ॿियो कंहिं न कयो हूंदो अहिड़ो मां कयो आहे हलो इन खां वधीक त असांजी कृष्णा कुझु मन में सोचियो आहे देवी तूं ॿुधाए द्रौपदी हे गोविंद तूं त सर्वांतरयामी आहे तोखां मां छा लिखायां जॾहिं न बाबा जी न सभु मिलाया न सभु पदार्थ भोजन मूंखे आयो त हिन सॼी मुंहिंजे महिनत ते पाणी फेरे छॾियो आख़िर आहे त जंगल में रहण वारो फ़क़ीर बाबा जी इन खे कहिड़ी ख़बर भोजन पदार्थनि जो सवादु छा हूंदो आहे चई बसि इन करे घंटियूं न वॼियूं तव्हां ॿई प्रायश्चित कयो बाबा जी खां माफ़ी घुरो जॾहिं उन्हनि माफ़ी घुरी प्रायश्चित कयो पोइ पाण ई तुरंत घंटियूं वॼण लॻियूं चओ हरि राम तॾहिं श्री कृष्ण भगवान चयो ॾिसो भीतर अगरि थोरो बि अहंकार आहे न त उहा गंदगी रहिजी थी वञे हेॾो वॾो खीर हुजे हिकु चम्मच खटाई विझो त खीर ख़राब थी वेंदो त अहिड़ी तरह सां थोरो बि अहंकार अभिमान आहे न त असांजो जीवन ख़राब थी वेंदो आहे इन करे अहंकार खां बचो चओ हरि राम स्वामी राम सुखदास महाराज चवनि था न बुरो ॾिसो न बुरो चओ न बुरो ॿुधो न बुरो सम्झो न बुरो वीचारियो न कंहिंजो बुरो कयो 6 तरहनि सां इन्हनि बुराइनि खां बचो कॾहिं बि कंहिंखे बि बुरो न सम्झो गुरु नानक देव महाराज जन चवनि था आपस कौं जो जाने नीचा सो गनीए सब ते ऊंचा निवेसो गौरा हो जेको पाण खे सभिनि खां हेठि सम्झंदो उहो ई मथे थी रहे हा तराजूअ में भार जंहिंमें वधीक हूंदो आहे उहो पलड़ो झुकियल हूंदो आहे बसि एतिरी सी त ॻाल्हि आहे चओ हरि राम